सिंधी ऑफिशियल टीवी। डॉक्टर आकाश जो क़त्ल कीअं थियो? डॉक्टर आकाश जे पुट जो चवणु आहे त डॉक्टर आकाश मूंखे ख़र्चो न ॾींदो हो। संदसि पुट जो इहो ई बयानु आहे, मूंखे परेशान करे छॾियो हो। राति जो डॉक्टर बचल ऐं हिकु ॿिए दोस्त सां डॉक्टर आकाश कचहरी करे रहियो हो। महफ़िल मतल हुई। दोस्त 12 बजे रवाना थिया। बाबा टुन हो। उन दौरान मूं खंजर संदसि कंध वटां हयो। डॉक्टर आकाश जे पुट जो बयानु ज़रिया। उन खां पोइ मूं जिस्म जे ॿियनि हिसनि ते पिणु वार करे क़त्ल कयो। पालियल पुट जो इक़रार जुर्म बयानु। पोइ लाश खणी कमरे में सुम्हारे 12 खां पोइ दोस्तनि तरफ़ निकिरी वियसि। पोइ देरि सां वापसि मोटियसि त जीअं शायदि दोस्त हुजनि त आउं दोस्तनि सां गॾु हुअसि। क़त्ल मूं नाहे कयो। जॾहिं 6 खां पोइ घर पहुतुसि, शक लॻो त डॉक्टर शायदि अञा ज़िंदा आहे। पोइ बाइक मां पेट्रोल कढी दरी मां पेट्रोल उछलाए बाहि ॾिनमि, जंहिं पेट्रोल हारजण सां मुंहिंजा पेर बि सड़िया। पोइ मूं रड़ियूं कयूं। ड्राइवर खे निंड मां उथारियो। बाहि लॻण बाबति शोर शराबो कयो। शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी आहे, पुट जो बयानु। जंहिं बाद लाश खयों। बदीन पे विया त मातली मां लाश वापसि पोस्टमार्टम लाइ घुरायो। क़त्ल जो शक उतां खां ज़ाहिर थियो। बाद में डॉक्टरनि ज़ख़्म ॾिसी केस खोले छॾियो। बयानु। डॉक्टर आकाश जे पुट जे बयान सां वाज़े थी वियो त क़त्ल पुट कयो आहे, जंहिं जुर्म जो इक़रार पिणु करे छॾियो आहे। हाणे सिर्फ़ु सज़ा ॾियण जी देरि आहे। ॾिसूं था केरु थो फ़रियादी थिए, शायदि केरु था बीहनि। केस जो रुख़ मोड़ियो थो वञे या धणी क़ातिल खे सज़ा ॾियारींदा, इहे फ़ैसिला धणियुनि जी मर्ज़ी ऐं वक़्त ते था छॾिजनि। असूल मुताबिक़ इक़बाल जुर्म बैदि मुजरिम खे जल्द अज़ जल्द सज़ा मिलणु घुरिजे।